बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुर्बानी जो बयान। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि घटनि जी कुर्बानी कई, जेकी कबरा जिन जा वार अछा कारा गाॾड़ हा, माना कुझु अछा कुझु कारा, पर घणा अछा हा ऐं सिंगनि वारा हा। उहे पंहिंजे हथनि सां बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई ज़बह कयाऊं। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु चवे थो त मूं ॾिठो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे पासे ते पेर रखी पासीरो लेटाए बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई रहिया हा। एतिरी आहे त कुर्बानी कंदड़ पाण ज़बह करे। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बानीअ लाइ अहिड़े घटे आणण जो हुकुम ॾिनो जेको कारे में हले, यानी उन जा पेर कारा हुजनि, ऐं कारे में वेहंदड़ हुजे, यानी उन जो पेट ऐं सीनो कारो हुजे, ऐं कारे में ॾिसंदो हुजे, यानी उन जे अखियुनि जे चौधारी बि काराई हुजे। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अहिड़ो घटो आंदो वियो त फरमायाऊं ए आयशा काती आण। पोइ फरमायाऊं त उनखे पथर ते तिखो कर। मूं काती तिखी कई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काती ऐं घटे खे वरितो ऐं घटे खे लेटाए ज़बह कयाऊं, ऐं ज़बह करण वक़्त में फरमायूं अल्लाह जे नाले सां ए अल्लाह हीअ कुर्बानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां क़बूल फरमाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पंहिंजे उम्मत सां एॾो प्यार जो ग़रीबनि जे लाइ कुर्बानी पाण करे विया। या सॼी उम्मत जे लाइ हर हिकु त पाण कंदो, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी उम्मत जी या नफ़िली कुर्बानी उहा करणु फरमाई। पोइ हाणे मालदारनि जे मथां हक़ आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ बि कुर्बानी कनि। पर नफ़िलीअ में समूरनि जो सवाबु थी वेंदो, अबो अमा, ॾाॾो ॾाॾो, नानी नानी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब आल बेद। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां कुर्बानीअ में रुॻो मुसन्नह जानवर ज़बह करियो। जेकॾहिं मुसन्नह न हुजे त पोइ घटो या रिढ जो जुज़ो ज़बह कयो। मुसन्नह उठनि में उहो उठ मुसन्नह आहे जंहिंजी उमिरि 5 साल हुजे, 6 साल में पेर हुजे। ॻऊं ऐं मेंह में मुसन्नह उहो आहे जंहिंजी उमिरि 2 साल हुजे, 3 साल में पेर हुजे, पोइ हिकु ॾींहुं वधीक हुजे। माना 10 ते 2 साल पूरा थिया वॾे ढोर जा, हाणे 11 ते ज़बह करे, 12 ते करे, 13 ते करे, बाक़ी ईअं न त हिकु ॾींहुं उन ॾींहुं पूरो थिएसि न। माना 11, 10, 11, 12 ते 2 साल पूरा थियनि था त पोइ न थींदो। 2 साल पूरा थी वञनि त पोइ हाणे ऐं नंढो साल। भाई जेको दुंबो आहे, दुंबो उनखे थींदो आहे जंहिंखे पुछ ते मास हूंदो आहे, ॾिठो थी रेडनि में उहो आहे जंहिंजे पुछ ते पोयूं मास चिमिड़ियल हूंदो आहे, थोरो वधीक दुंबो हुनखे चइबो आहे। बाक़ी हे आम रिढ या घटो इहे ईअं ई हूंदा आहिनि, पर हुनखे पोयूं चङो ईअं तक़रीबन मास हूंदो आहे लड़कंदो आहे पोयूं पुछ वटि। हाणे उहो जेकर एॾो कलियल आहे जो साल वारे सां बीहारेसि त ॾिख नथो ॾिए, साल ऐं 6 महीननि वारो त पोइ अहिड़ो घटो जाइज़ आहे 6 महीननि वारो। भाई वॾो जानवर हुजे साल जो ॾिख ॾे 2 सालनि वारे जी त न, उनजो उमिरि जो शर्त आहे। पोइ ॾंद भॼनि से न भॼनि उहो वापारी वरी चवंदा आहिनि ॾंद भॼनि, ॾंदनि जो शर्त कोन्हे, शर्त छाजो आहे? उमिरि जो। ऐं जिज़ो रिढ जो उहो बचो जेको साल खां घटि ऐं 6 महीननि खां वॾी उमिरि जो हुजे।
हज़रत उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकरियुनि जो हिकु धणु ॾिठो त जीअं हो संदन असाबनि सगोरनि में क़ुर्बानी तौरु विरहाए पोइ हुन विरहायो विरहाइण खां पोइ बकरीअ जो हिकु छेलड़ो बाक़ी बची पियो जंहिं बाबति नबी साईं खे ॿुधायई त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तूं उनजी क़ुर्बानी कर। हिकु ॿी रिवायत जा लफ़्ज़ ही आहिनि त मूं अर्ज़ु कयो अलाह जा रसूल मुंहिंजे बहानी में रिढ जो हिकु घटिड़ो आयो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनजी क़ुर्बानी करे छॾ। हज़रत बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा चवे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईदगाह में क़ुर्बानी जा जानवर ज़बह ऐं नहर करणु फरमाईंदा हुआ निमाज़ खां बाद। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुर्बानीअ लाइ हिकु गऊं या हिकु ऊठ 7 माण्हुनि तरफ़ां काफ़ी आहे। वॾो ढोर हुन में 7 माण्हू बाक़ी नंढो बकरी आहे बकर आहे रिढ आहे ऐं दुंबो आहे इन में हिकिड़ो माण्हू। हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं ज़ुल्हज महीने जो पहिरियों ॾहाको शुरू थिए ऐं तव्हां मां जेको उज़ा करण जो इरादो करे त हू पंहिंजा वार ऐं नह बिल्कुलु न कटे। हिकु रिवायत में आहे त न वार कतरे ऐं न कटे। हिकु ॿी रिवायत जा लफ़्ज़ ही आहिनि त जंहिं ज़ुल्हज जो चंड ॾिठो उनखे क़ुर्बानी करण जो इरादो हुजे त उहो क़ुर्बानी करण ताईं पंहिंजा वार ऐं न वठे। हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़ो को ॾींहुं नाहे जंहिंमें नेक अमल हिननि 10 ॾींहंनि ज़ुल्हज जे पहिरें ॾहाके खां वधीक महबूब हुजे। अर्ज़ु कयऊं ए अलाह जा रसूल उन्हनि ॾींहंनि खां अलावा ॿियनि ॾींहंनि में अलाह जे राह में जिहाद करण बि उन ॾींहंनि जे नेक अमल बराबरि न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा अलाह जे वाट में जिहाद करण बि उनजे बराबरि न आहे पर उन माण्हूअ जी ॻाल्हि ॿी आहे जेको पंहिंजे सिर ऐं माल सूधो अलाह जे वाट में जिहाद लाइ निकितो पोइ उन्हनि मां का बि शइ मोटाए न आंदाई माल बि खपाए आयो जान बि क़ुर्बान करे आयो। इहो वधीक आहे बाक़ी ॿिया जेके बि अमल आहिनि त उन्हनि अमलनि खां वधीक इन ॾींहंनि में इहा क़ुर्बानीअ वारो अमल आहे। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद उल अज़हा जे ॾींहुं 2 घटा सिंगनि वारा कबरा खसी कयल ज़बह कया। ज़बह करण वक़्त में जॾहिं उन्हनि खे क़िबले रुख़ कयऊं त हीअ दुआ पढ़िया ऐं पंहिंजो मुंहुं उन ज़ात ॾांहुं मुतवजो थो करियां जंहिं आसमान ऐं ज़मीन पैदा कया। हिन हाल में जो आउं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े ते आहियां जेको तौहीद ते यकसू हो ऐं आउं मुशरिकनि मां न आहियां। बेशक मुंहिंजी निमाज़ मुंहिंजूं इबादतूं मुंहिंजो जीअणु ऐं मुंहिंजो मरणु सभु कुझु अलाह पाक लाइ ई आहे जेको सभिनी जहाननि जो पालनहार आहे जंहिंजो को बि शरीक न आहे। उन ई जो ई मूंखे हुकुम कयो वियो आहे ऐं आउं इताअत में कंधु निवाइण वारनि मां आहियां। ए अलाह ही क़ुर्बानी तुंहिंजी ॾिनल आहे ऐं ख़ासि तुंहिंजे राज़ पे लाइ आहे। तूं उहा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदसि उम्मत तरफ़ां क़बूल फरमाए। अलाह जे नाले सां अलाह सभ खां वॾो आहे। उन खां पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उहे ज़बह कया। हिकु रिवायत में आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथ सां ज़बह कया फरमायूं बिस्मिल्लाह वल्लाहु अकबर। ए अलाह ही क़ुर्बानी मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे उम्मत मां जेकी क़ुर्बानी न करे सघिया आहिनि उनजे तरफ़ां क़बूल फरमा। हज़रत हनस रहमतुल्लाह अलैहि चवे थो त मूं हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु खे 2 घटा क़ुर्बानी कंदे ॾिठा त मूं खेनि अर्ज़ु कयो शाही आहे यानी जॾहिं हिकु घटे जी क़ुर्बानी काफ़ी आहे त 2 छो था कयो। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे वसियत फरमाई हुई त संदन विसाल खां पोइ संदन तरफ़ां क़ुर्बानी कयां उन ई करे आउं संदन तरफ़ां बि क़ुर्बानी करियां थो। इमाम तिरमिज़ी चवे थो त उहा हदीस ग़रीब ज़ईफ़ जो हिकु क़िस्म आहे। उनजो रावी फ़क़ति शरीक आहे जेको
हाफ़िज़ जे पुख़्ते न हुअण करे ज़ईफ़ चइजे थो। ॿियो रावी अबुल हसना मजहूल आहे। त हज़रत अली साईं रज़ी अलाह ताला अन्हु हमेशह ॿ क़ुर्बानी कंदा, हिकु पंहिंजे लाइ, हिकु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ। मूंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम कयो। हज़रत अली रज़ी अलाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हुकुम फरमायो त असां क़ुर्बानीअ जे जानवरनि जी अखि ऐं कन खे चङीअ रीति ॾिसूं, मथां को ऐब न हुजे जंहिं करे क़ुर्बानी न थिए। ऐं हीउ हुकुम बि कयाऊं त असां उहो जानवर क़ुर्बान न कयूं जंहिंजो कन अॻिए या पुठिए पासे खां कटियल हुजे, न उहो जानवर क़ुर्बान करियूं जंहिंजा कन चीरियल हुजनि, ऐं न उहो जानवर जंहिंजे कननि में टुंग हुजे। भाॻिया कन खे हीअं चीरींदा आहिनि, हिकिड़ो हीअं लड़कंदो आहे, कुझु हिसो वरी हूअं माना ईअं सॼे खे चीरींदा आहिनि। के वरी अक्सर बरोचन में हूंदो हो, कन खे हीअं टुंग कंदा आहिनि, हे ॿाहिरियों कन जो हिसो आहे त पोइ हीअं कटींदा आहिनि। हितां हे थोरो गुल छॾे वरी हीअं, हे हिकिड़े क़िस्म जा टुंग आहिनि। हाणे हे बि टुंगो, वरी हे टुंगो, वरी हे हाणे इहे बि कटण जी मिसल आहे। के वरी हीअं चीक ॾींदा आहिनि निशानी तौरु, या छाजे करे अक्सर भाॻिया अॻे कंदा। त इन क़िस्म जो जानवर ज़बह न कबो। हज़रत अली रज़ी अलाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अहिड़े जानवर जी क़ुर्बानी खां मनो फरमाई जंहिंजा सिंग भॻल हुजनि ऐं कन कटियल हुजे। हज़रत बरा बिन आज़िब रज़ी अलाह अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो वियो त कहिड़ा जानवर क़ुर्बानी न कजनि, त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथनि जे आङुरियुनि सां इशारो फरमायो त 4 क़िस्मनि जा जानवर क़ुर्बानीअ में जाइज़ न आहिनि। पहिरियों मंडड़ो जंहिंजो मंडकाइण पधिरो हुजे, ॿियो काणो जंहिंजी कणाइप ज़ाहिर हुजे, टियों बीमार जंहिंजो बीमार हुजणु ज़ाहिर हुजे, चोथों अहिड़ो ॾुबरो जानवर जंहिंखे चर्बी न हुजे, चाहेड़ो हॾा हुजे। इहे 4 क़िस्म जा जानवर ऐब जोड़ा आहिनि, तंहिंजे करे इहे 4 ई न कजनि। बाक़ी जंहिंमें जुदा ऐब हुजे, को काणो आहे, ऐं या वरी अहिड़ो ऐब आहे जंहिंजे रक़म में इलाही फ़र्क़ु थो थिए, शौक़ीन माण्हू ऐं उन रक़म हुन में फ़र्क़ु करे त इहो बि ऐब शुमार थींदो। हज़रत अबू सईद रज़ी अलाह अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े सिंगनि वारे घटे जी क़ुर्बानी कंदा हुआ जेको काराए में ॾिसंदो हुजे, काराए में खाईंदो हुजे, काराए में घुमंदो हुजे, यानी जंहिंजो मुंहुं, अखियूं, टंगूं कारियूं हुजनि। हज़रत क़ुबैली बिन सुलैम जो हिकु फ़र्द मुजाशिर रहमतुल्लाह अलैहि चवे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ त जज़ा यानी उहो घटि हो जंहिंजी उमिरि 6 महीननि खां वधीक हुजे, उन हंधि काफ़ी थी वेंदो आहे जिते ॿरंदड़ घर बल हूंदो आहे, जिते ॿरंदड़ घुरबल हूंदो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अलाह अन्हु खां रिवायत आहे मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो फरमाए त जज़ा 6 महीननि खां वॾी उमिरि वारे घटे जी क़ुर्बानी भली क़ुर्बानी आहे। हज़रत बिन अब्बास रज़ी अलाह अन्हुमा चयो त असां हिकु सफ़र में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुआसीं। सफ़र दौरान ईद उल अज़हा अची वई, तंहिं करे ॻऊं जी क़ुर्बानीअ में असां 7 ॼणा ऐं उठ जे क़ुर्बानीअ में 10 ॼणा शरीक थियासीं। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अलाह अन्हा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुर्बानीअ जे ॾींहुं रत वाहिण खां वधीक इब्न आदम जो को बि अमल अलाह खे वधीक पसंदि न आहे। क़ुर्बानीअ जो उहो कुठल जानवर क़यामत ॾींहुं पंहिंजे सिंगनि, वारनि ऐं खुरनि सूधो ईंदो। क़ुर्बानीअ जो रत धरतीअ ते किरण खां अॻु अलाह जे बारगाह में क़बूलियत माणे वठंदो आहे, उन करे दिलि जे ख़ुशीअ सां उहा क़ुर्बानी कयो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अलाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़ो को ॾहाड़ो
कोन आहे, अहिड़ो को ॾींहुं न आहे जंहिंमें इबादत करणु अलाह खे ज़ुल्हज जे ॾहाके में इबादत करण खां वधीक पसंदि हुजे। उन में हर ॾींहं जो रोज़ो हिकु साल जे रोज़नि बराबरि आहे। उन में हर राति जी इबादत शब क़दर जे इबादत जे बराबरि आहे। हज़रत जुंद बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु चवे थो त हिकु भेरे क़ुर्बानीअ जे ॾींहुं आउं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु ईदगाह में हाज़िर थियुसि। अञा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ ऐं ख़ुतबे खां पूरी तरह फारिग हुई मस थिया। छा था ॾिसनि त क़ुर्बानीअ जो गोश्त रखियलु आहे ऐं निमाज़ पढ़ण खां अॻु ई क़ुर्बानी कई वई हुई। उन ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं निमाज़ पढ़ण खां अॻु क़ुर्बानी कई आहे, या फरमायूं त जंहिं असांजे निमाज़ पढ़ण खां अॻु क़ुर्बानी कई आहे उनखे घुरिजे त उन जे जाइ ते ॿियो जानवर क़ुर्बानी करे। हिकु ॿी रिवायत में आहे हज़रत जुंदब रज़ी अल्लाह अन्हु चयो त ईद उल अज़हा जे ॾींहुं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ी ऐं ख़ुतबो इरशाद फरमायो त क़ुर्बानीअ जो जानवर ज़बह कयाऊं। फरमायूं त जंहिं निमाज़ पढ़ण खां अॻु, या फरमायूं जंहिं शख़्स असांजे निमाज़ पढ़ण खां अॻु ज़बह कयो आहे उनखे घुरिजे त उनजे बदिरां ॿियो जानवर ज़बह करे, ऐं जंहिं निमाज़ खां अॻु ज़बह न कयो आहे त उनखे हाणे निमाज़ खां पोइ अलाह जे नाले ज़बह करणु घुरिजे। अन्नाफ़िअ अन इब्न उमर रज़ी अल्लाहु अन्हु क़ाल अल अज़हा यौमान बाद यौमिल अज़हा। हज़रत नाफ़िअ रहमतुल्लाह अलैहि खां रिवायत आहे हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाहु अन्हु मां चयो त ईद उल अज़हा जे ॾींहं खां ॿ ॾींहं पोइ बि क़ुर्बानी करे सघिजे थी। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि उहा रिवायत नक़ुल कंदे फरमायो आहे त मूंखे हज़रत अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाहु अन्हु खां बि अहिड़ी रिवायत पहुती आहे, यानी 10, 11, 12। हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाहु अन्हु मां चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मुनव्वर में 10 साल रहिया, हर साल क़ुर्बानी फरमाईंदा हुआ। हज़रत ज़ैद बिन अरक़म रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां असहाब सॻुरनि पुछियो त अल्लाह जा रसूल हीअ क़ुर्बानी छा आहे? फरमायो तव्हांजे अबे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे। अर्ज़ु कयूं त अल्लाह जा रसूल असांखे उन ते केतिरो सवाबु मिलंदो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर वार ते हिकु नेकी। अर्ज़ु कयूं त साईं भला उन जे बदिले में छा सवाबु मिलंदो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हनि जे हर वार ते बि हिकु नेकी मिलंदी। हदीस जी सनद निहायत ज़ईफ़ आहे, ज़ईफ़ जुदा आहे छाकाणि त उन जा ॿ रावी नफ़े बिन हारिस ऐं आइज़ुल्लाह मजाशी मतरूक ऐं ज़ईफ़ आहे। अल्लाहु अलम। अतीर रजब में अल्लाह जे नाले ते जानवर ज़बह करण जो बयान। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़रअ ऐं अतीर जे इस्लाम में का बि हक़ीक़त न आहे। अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु चयो त फ़र जानवर जो उहो पहिरियों फ़र आहे जेको बुतनि जे नाले ते काफ़र पवंदा हुआ, ऐं अतीर उहो जानवर आहे जेको इस्लाम जे शुरूआती दौर में रजब जे महीने में ज़बह कयो वेंदो हो। मुख़नफ़ बिन सुलैम रज़ी अल्लाह अन्हु चवे थो त असां रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हिकु हज जे मौक़े ते अरफात में बीठा हुआसीं त मूं ॿुधो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रहिया हुआ ए इंसान हर घर जे मालिक ते हर साल क़ुर्बानी ऐं अतीर करणु वाजिबु आहे। तव्हांखे ॼाण आहे त अतीर छा आहे? अतीर उहो क़ुर्बानी आहे जंहिंखे तव्हां रजबीअ चओ था। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे हुकुम ॾिनो वियो आहे त आउं ईद उल अज़हा खे ईद करार ॾियां ऐं अलाह पाक हिन ॾींहं खे हिन उम्मत लाइ ईद बणायो आहे। ऐं हिकु शख़्स अर्ज़ु कयो अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं मूंखे मादी मनीअ ॾुहल खां सवाइ ॿियो को जानवर न हुजे त छा आउं उहा क़ुर्बानी करियां? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त न, पर तूं पंहिंजा वार वठि न लाहे मुछूं कतराए ऐं हेठियां वार कूड़, अलाह पाक वटि तुंहिंजी उहा ई पूरी क़ुर्बानी थी वेंदी। मनीअ जी माना आहे अता कयल, ॾिनल, बख़्शल। अरबन में रिवाजु हो त हमदर्दीअ तौरु खीर वारी ॾाची घुर जाइनि खे ॾींदा हुआ त जीअं उहे उनजो खीर वग़ैरह सां पंहिंजी ज़रूरत पूरी कनि। जॾहिं ज़रूरत पूरी थी वञे त मालिक खे मोटाए ॾियनि। उन साहिबीअ वटि अहिड़े क़िस्म जो को जानवर हो जंहिंजी क़ुर्बानी जी मोकल घुरियईं।
नबी सलाम फरमायो त हूअं पढ़ाई आहे न, बसि तूं पंहिंजा न हलाए, मुछूं कतरा, हेठियां वार कूड़, बसि अलाह वटि तुंहिंजी इहा क़ुर्बानी थी वई। पराई शइ क़ुर्बानी कीअं कबी, पंहिंजी शइ हुजे बि ग़रीब ते न आहे। दुआ आहे अलाह साईं सही नमूने सां क़ुर्बानी करण जी कोशिशि कंदा।